बेआसर माण्हू ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, असांखे इंसाफ़ वठी ॾियो। टंडो अलायार ज़िले जी रहवासिण शमीम ज़ाल उमर दराज़ ख़ानज़ादा पंहिंजे मुड़ुस उमर दराज़ ख़ानज़ादा सां गॾु दांह खणी सहाफ़ियुनि वटि पहुची वई। सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे मिसमात शमीम ऐं संदसि मुड़ुस उमर दराज़ ख़ानज़ादा चयो त मटियारी ज़िले जे हाला तालके अंदरि तपो घोटाणो दे खंडरू में असांजी 73 एकड़ ज़मीन आहे, जेका असांजे नाले रजिस्टर्ड थियल आहे। जंहिंजो खातो असां वटि आहे। असां उहा ज़मीन कुझु साल अॻु उतां जे रहवासी चांदू खोसो खे मकाते तौरु ॾिनी हुई, जंहिं बाद मकातेदार चांदू खोसो फोत थी वियो। हाणे हुननि जो मकाते जो टाइम पूरो थी वियो आहे, पर असांजी ज़मीन ते मरहूम चांदू खोसो जा भाइर मंठार खोसो, ठारू खोसो ऐं ॿिया नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करण खां इनकार करे रहिया आहिनि। असांजा रिश्तेदार फैज़ान ख़ानज़ादो, अकरम ख़ानज़ादो, असलम ख़ानज़ादो, फराज़ ख़ानज़ादो ऐं ॿिया सभु हुननि सां मिली करे असांखे माराए असांजी ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां सरवरी जमायत जे रूहानी पेशवा MNA मटियारी मखदूम जमील ज़मा, वज़ीर आला सिंध, रेवेन्यू जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा IG सिंध खां मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे असांखे पंहिंजो हक़ वठी ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।